अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त नई वीडियो सां गॾु वरी हाज़िर थिया आहियूं जेको त जुमे जी राति आहे। सो दोस्तों दिलि चयो त तव्हां सां मुखातिब थियूं ऐं कुझु ॻाल्हियूं बि कयूं। तव्हां दोस्तनि जी महिरबानी जेको लाइक कयो था शेयर कयो था तव्हांजा लख अहसान आहिनि। ऐं जो असांजो फेसबुक पेज अथव उनखे फॉलो कजो। जे वीडियो पसंदि अचे त फॉलो कजो, लाइक कजो, शेयर कजो। ऐं टिकटॉक ते असां जेको सो मोकिलींदा आहियूं वीडियो पर 2 मिंटनि जो हूंदो आहे, मुकमिल वीडियो होॾे हूंदो आहे, मुकमिल वीडियो टिकटॉक ते न आहे चलंदो। त दोस्तों ॻाल्हि ईअं त असांजे जेके अॼुकल्ह जेके हुक्मरान आहिनि त ॾिसो था पिया त छा हुननि वञी बचायो आहे मुल्क में। मुल्क करे छॾियो सफ़ा खोखो, माण्हू बुख पिया था मरनि। त हिननि जे का परवाह ई कान्हे का। हेॾो वॾो लाणताणो पई थी आवाम विझेनि, अहिड़ा बेशरम आहिनि जो तई माना हथु नथा कढनि हुकूमत मूं। त हथु कढूं इलेक्शन ते माण्हू आज़ादी जो हक़ु ॾियूं, माण्हू आज़ादु हुजनि, पोइ जंहिंखे वोट ॾियनि। त अहिड़ा बेशरम आहिनि जो माना कुर्सी जिंद नथा छॾनि। त दोस्तो जेको असांजो मौलाना जेको हज़ुर रहमान त इनखे त तव्हां सुञाणो था, हे त उन टोले मां जेको इमाम हुसैन जे ख़िलाफ़ु जेका गवाही ॾिनी हुई मुलनि जो उहे बि हाफ़िज़ क़ुर हुया, जिन गवाही ॾिनी इमाम हुसैन पोइ जंग थी। हे त उन टोले मां आहे जेको रहिजी वियो, सम्झी वियो दोस्तो। ऐं जेको आसिफ ज़रदारी त क्लियर ॿुधायो असांखे, पर असां सिंधी क़ौम सम्झियासीं कोन। हुन त चयो त पाकिस्तान खपे, उहो त पाकिस्तान खे खपाइण पियो हो यकीन, पर हुनखे को मिलनि कोन पिया अहिड़ा ग्राहक जो उन्हनि खे विकिरो करे ॾिए हा। सो दोस्तो भाई हो त आहिनि चोर जेके तव्हां ॾिसो था, हो बि त चोर आहिनि, हो बि घटि कोन्हनि के आहिनि सभई चोर, पर पोइ बि हो बि चोर आहिनि। हाणे जॾहिं हिन जूं मिल्कियतूं जाइदादूं ॿाहिरि मुल्क में, हिन जो सभु कुझु ॿाहिरि मुल्क घुमणु वञनि ॿाहिरि मुल्क, ऐं जॾहिं मरनि पोइ अची वरी दफ़न पाण हिते पाकिस्तान में कनि। पाकिस्तान जा क़ब्रिस्तान आहे छा? पोइ मरनि था त ओड़े पाण दफ़न करे हेॾे काॾे खणी था अचनि। सो दोस्तो हिननि जा हाल इहे ई लॻा पिया आहिनि। सो जेको सो हिननि जेको सो एॾो महांग कयो आहे, एॾो त माण्हू हिननि तंग कयो आहे जो कहिड़ी ॻाल्हि कजे। बसि लाणताणो यज़ीद खयों, बाक़ी कमु हिननि टपाए छॾियो। उन खां बि यज़ीद पंहिंजनि खे त ॾींदो हुयो न, पोइ जेको न पियो मञे पोइ उन्हनि खे न पियो ॾिए। जेको त इमाम हुसैन हुनखे न मञियो, पोइ उन्हनि खे बंदि कयूं उन्हनि जो सभु कुझु। हिननि ते जेको सो जेके माण्हू हिननि खे वोट न, हिननि जी जेको सो गुलनि जी वर्खाऊं हिननि जे मथां कंदा हुया, जेको सो हिननि खे चाढ़े असेंबली में पुॼायूं, हिननि उन्हनि जो सभु कुझु बंदि करे छॾियो आहे। हे त यज़ीद खां बि टपी विया, बसि लाणताणो यज़ीद चए भई कमु त हिननि हुन खां ॿीणो करे छॾियो आहे। त दोस्तो ॻाल्हि इहा ई आहे जेको सो असांजा जेके आहिनि त कुर्सी मां जेको सो हथु कढंदा ई कोन। हिननि खे ख़बर आहे कुर्सी मां हथु कढंदासीं ओॾी महिल जेलनि पवंदासीं। सो हिन एॾो वॾो करप्शन कयो आहे जेको सो असांजे जेको मुल्क सां, जेको त हेतिरो वॾो हिननि खे जेको इमदाद मिलियो सभु रड़े खणी विया। वरी नंढो कंहिं बोर्ड वारनि खे पैसा मिलिया, नंढो बोर्ड वारनि खे टेंट मिलियनि, नंढो बोर्ड वारनि खे जेके पैसा आहे सभु हड़प पाण में विराए पिया था खाइनि था पिया। उहो जेको त मुराद अली शाह जेको आहे उहो हाणे सही था चवनि, पर हाणे मां त नथो मञा को सही था, छो जो सैयदनि जेको सो कंहिंखे बुख ते न छॾींदा हुया। जेके अहल बेत हुया असुली त उहे त बुख ते न ॾिसंदा हुया पाड़े वारनि खे। या को फ़क़ीर हूंदो हुन पोइ पाड़े वारो बुख ते हूंदो त पाण न खाईंदा, पाड़े वारनि खे ॾींदा हुया। हाणे हिन जी ख़बर आहे सही आहे या न आहे, मूंखे त यकीन नथो थिए। पोइ माना थी सघे त सैयद न पियो हुजे, छो जो सैयदनि खे त रहम हूंदो आहे, जेको त उन्हनि खे रहम हूंदो आहे। तव्हां ॾिसो अली साईं ॾिसो पाण जेको सो बुख ते रोज़ा खोलींदो हुयो, खजूर ते रोज़ा खोलींदो हो। मानी तयारु जेको फ़क़ीर ईंदो त चवंदो मानी खणी ॾियो हुनखे। तव्हां ॾिसो उन्हनि जी गुरबत ॾिसो, जेको उन्हनि जेको त कहिड़ो गुरबत में उन्हनि गुज़ारियो। इहे सैयद हूंदा आहिनि, असुली सैयद इहे ई हूंदा आहिनि। ऐं हिन जी त ख़बर ई कान थी पए, अगरि असुली सैयद हुजे त इहे माण्हू बुख ते रोडनि ते रड़ियूं पिया था कनि। एतिरो हुनखे थिए थो को शर्म त वञा हिननि खे ॿुधां जेको आहे भला जेको हिन वटि आहे उहो हुननि खे ॾिए। जेको हिन जे जेको बजट में पियो आहे ज़रूरत जो वज़ीर आला हिन वटि त बजट में हूंदो न, जेको त उहो ॾिए हुननि खे न, हुननि ग़रीबनि खे ॾिए भला। कुझु न कुझु त को सरकारी को जेको स्टोर जेके उहे खोलाए उन्हनि में उन्हनि घटो सस्तो ॾियनि भला। हेॾनि पोइ जेको इन्हनि सां मिलुनि वारनि सां सभिनि सां जेको मिली भगत करे हर शइ खे मथे चाढ़े छॾियो। जेको त उन्हनि मां टैक्स सवाइ करे रखिया, हुनजे मथे पई आवाम पीड़िजे, आम सां हुननि जो छा वञे। तव्हां ॾिसो था पिया हालत इहा लॻी पई आहे असांजे मुल्क जी, सॼो मुल्क असांजो ॿेड़ो हिन ग़रक़ करे छॾियो आहे। हे अहिड़ा हरामी जो छॾींदा ई कोन मुल्क खे। जेको सो जेसि ताईं को वञी माण्हू हे माण्हू निकिरी वञी उते वञी को धरणो हणनि वज़ीर आला अॻियां या इस्लामाबाद वञी असेंबली अॻियो वञी विया आहिनि,
पोइ कोई लहनि कुर्सियूं भई कुर्सियुनि में न लहंदा हिननि चइबो हिननि ख़बर लहंदासीं असांखे न छॾींदा जेको पैसो ॿाहिरि इमदाद थो अचे हे वेही पाण में विराइनि था बसि 3 ॼणा वेही था विराइनि ॻाल्हि ख़तमु फशीरी वारो हुयो मौलाना त हुनजो साथी आहे हाणे फशीरी केरु कंदो अवाम पई रोड ते पिटे हाणे ॾिसो था त जेको केतिरा माण्हू मरी विया आहिनि जेको हिन में जो महांगाई में ऐं जेके माण्हू बुख ते वेठा आहिनि इंटरनेट ते ॾिसूं था त ख़ुदा जो कसम आहे त असांखे थो रोअणु वठे एॾी वॾी महांगाई हिननि करे छॾी आहे को हिननि खे न शर्म आहे न हिन को हया आहे को माना कुझु न कुझु अवाम लाइ कनि ओॾी महिल त वरी झाड़ू पिया आहिनि हीअं कंदासीं हीअं कंदासीं त छा कजे हाणे दोस्तो बसि ॻाल्हि इहा ई आहे हिन त वॾो तंग करे छॾियो आहे अवाम खे हाणे जो अलाह वाई आहे हिन अवाम जो असांजे मुल्क जो अलाह वाई आहे बाक़ी जेके ॾिसूं था आसार त असांजो मुल्क ख़बर न आहे किथे वञी बचंदो ख़बर ई कान थी पए त मुल्क वधाए बचंदो या बचंदो ई कोन इहा बि हाणे ख़बर न आहे त मुल्क खे हे खपाए न छॾनि हाणे मथां वरी किस्त अची वेंदी अथनि जेको त वरितो जेको त कर्ज़ु उनजी किस्त लाइ ख़बर न आहे छा थींदो उनजे लाइ वॾो मसइलो थी वेंदो थी सघे कुझु न कुझु खपाईंदा या एयरपोर्ट खपाईंदा या ॿियो कुझु ज़रूरु खपाईंदा आहे त दोस्तो वीडियो तमामु वॾी थींदी वञे त दोस्तनि जी महिरबानी वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो महिरबानी